वाली मदद मां या आवानी पंहिंजी रिशा शहजादी ऐं मां खे रिक्वेस्ट कंदसि त मुजाहिद हुसैन सूमरो जे नाले सां हिकु यूट्यूब अकाउंट आहे जंहिंते तमामु फनी सुठियूं वीडियोज़ आहिनि जेके अव्हांखे तमामु घणो एंटरटेन कंदियूं। सो उनखे सब्सक्राइब करणु, लाइक करणु, शेयर करणु, वॉच करणु न विसारींदा। मुजाहिद हुसैन सूमरो। ही आहे सिंध जो ग़रीब पीउ ऐं लाचार मरीज़ जंहिंजो इलाज हितां न बल्कि लंडन मां डॉक्टर घुराए वियो। कसीस इन जे लाइ लंडन मां डॉक्टर अहिड़ा आया जो हिन ग़रीब जा लाइ कढी मां जो ख्याल रखिजो। मां हाणे मरण ते न बाबा इन चो मां हाणे वञा डॉक्टर वटि अचां थो। एॾो ख़र्च न कयो कि गोरी ॾियो मूंखे। तव्हां वटि असां वटि पैसा न आहिनि बाबा। न ख़र्च न कयो गोरी डॉक्टर वटि तो सुई कोई हणंदो मां मरण ते मां मरण ना भई ज़मीन मथां हिन भाउ ख्याल कजो हिन जो। असां त पन्नी कपा तुझे इलाज कया थे बाबा। मां चाहूं डॉक्टर वटि। ही आहे अताई डॉक्टर जंहिंजो नालो आहे यूमी मैन। हिन जो नालो रोमन अंगनि मां वरितो वियो आहे। माना 10+1 थिया 11। हिन डॉक्टर जो इहो ई कमु आहे ॿ नंबरी कमु। ही डॉक्टर हिते सिंध में ग़रीब लुटणु ग़रीब खणणु हिनखे त जहाज़ जो बि किरायो न हो बल्कि सिंध में जी ग़रीब अची लूटी। हाणे हलूं था हिन वीडियो जी तरफ़। हिन डॉक्टर जे कमनि मां तव्हांखे हिकु अताई डॉक्टर नज़र ईंदो पर तव्हां वीडियो में अॻे ॾिसो हिन डॉक्टर जा कहिड़ा कम आहिनि। हिन त कॾहिं बि कंहिंजो इलाजु न कयो, सिर्फ़ु हिते सिंध में पहिरियों चकर कंहिं ग़रीब जो इलाजु थो करे। वधीक है हिन वीडियो में ॾिसो त हे केतिरो होशियारु आहे डॉक्टर लंडन जो। अचो त हिन जे अॻे कारमाननि में हलूं। परेशान जी थियण जी का बि ॻाल्हि न आहे। ही डॉक्टर नओं आहे, हिनखे त का ख़बर ई न आहे त किथां चेक थींदो किथां न। परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। वरी बि हिन ग़रीब जो ही इलाजु कंदो छो त ही लंडन जो डॉक्टर आहे। सिंधी वीचारा अनपढ़ियल जाहिल माण्हू, हिननि खे त ख़बर ई न आहे त चेक किथां एतिरा पैसा अथव तव्हां पीउ जो इलाज करे सघो। यार जाने खपे पन्नी खपे इलाज करे न रहे हिसाब हिन डॉक्टर ॿिन्ही जो नालो ॿुधी हिन जो मिंट में इलाजु करणु शुरू कयो। हिन सोचियो त हिन वॾो महल आहे, मिल्कियत आहे, छो ही मूंखे हिसे मां मथां हथु ॾियनि। हाणे हिन जा कमु ॾिसो। ॿिन्ही जो नालो ॿुधी हिन कमु करणु शुरू करे छॾियो। परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। हे डॉक्टर अताई डॉक्टर आहे। समाचार जामा डॉक्टर हाँ चेक था करें तव्हांजी पीउ खे। साफ़ रख बाबा साफ़ रख साफ़ रख। अहिड़े डॉक्टर हुजण खां मरीज़ ॿिए डॉक्टर भलो। हिन मरीज़ सां हागुमी हालत ॿियो डॉक्टर वेंदड़ हिन सां हालत थो करे। अलाए बिरबश चेक थो करे अलाए छा सम्झी वठां अचे नथो त हीउ डॉक्टर लंडन जो आहे ऐं या कंहिं पागल खाने में निकिरी आयो। का सम्झ नथी अचे असांखे त हीउ डॉक्टर आख़िरकार कहिड़े क़िस्म जो डॉक्टर आहे। माल जो या इंसाननि जो। कमनि मां ईअं थो लॻे त हीउ माल जो डॉक्टर आहे। वरी बि हिकु अताई डॉक्टर। मुंहिंजो बीपी त लो आहे। तव्हांखे हाणे 5000 मथे ॾियणा पवंदा। डॉक्टर डॉक्टर छा मथे पिया बच्चा कुझु कंदो चवे इसे कहिड़ी हां ठीकु आहे मां हणा हाला आइवा टेंशन लिखी थी जाए
हल मना करे ताम हमरो कुट मना करे रे मना ले करे जी डॉक्टर वो मारे दवा वाटी दे दिखा अच्छा बा हल अच्छा नो ए ताम मन क्या क्या ना डॉक्टर मिनट तो सिरा था राष्ट्र अच्छा ना पुत्र बाबा डॉक्टर जो वठी आयो हरामी आयो पैसा फ्रे न सजा मुखे वाके मारे ले दो ये डॉक्टर हरामी का ख्याल कजो न बाबा असां भी डॉक्टर वधी होशियार आहियूं तू टेंशन न ल हां बाबा डॉक्टर वधी असां भी होशियार आहियूं तू टेंशन न कर पैसा इतना कसे में तो इलाज कराए बाबा तोहरी बली पंजाय करे खबर डॉक्टर पैसा ॾींदा दे ये भी सही है ॿियो छा ॾींदा बली ॾींदा डॉक्टर साहब खे अता ई डॉक्टर हलण फिरण जे में वॾा होशियार हूंदा आहिनि पर हुननि जा कान मां ॾिसी ईअं लॻंदो त हीअ जाइज़ आहे वधीक हिन वीडियो ता पया न ता जो पी हिते बची नाला मालिका केनो लगला ननी डॉक्टर हो रहा है हां हो रहा मुखे बाबा बा में ताके पट्टे सुई अग में लगी आन ताके ढाक में लगंदी आन एकड़ी जी हम ता हेलो बा टुट फिरायो मारी दो जा ये सुई पे आयो हां ताके खबर ना है कल बीमारी एरी आया एक एक बा में अठड़ सुई लगंदी गट सुई लगंदी जी तो बोले तो ये रणवा ये लग रही ये लग रही अब मुख पे कैसा दो मिट क्यों दादा पे बड़े कुछ करो बड़े कुछ दिवस बनाने इंजन है मां मुख पे पहले लो जल्दी जा के सही लग जाने हां आप चला लो बनाने वाला अंदर में मतलब हां हे मां सामान भेजा दो ठीक है ता बाकी पानी पिएगे रात को ये जो किंच ना ये वट हां ये मिला है ठीक है मां हला दो बाबा बाबा पी बि हथनि में वियो त पैसा बि हथनि मां कीअं लॻो हीअ वीडियो भराए महिरबानी अहिड़े न ताईं डॉक्टरनि खां इलाज न करायो वञे जंहिंमां नुक़सानु पहुचे 2-3 रुपया मथे भरे तव्हांखे सुठी अस्पताल मरीज़ खे पहुचाइजी थो जीअं उहो सिहत थी महिरबानी।